नाज़रीन, सिंध असेंबली में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मजमूई काथे 14 खरब 77 अरब रुपयनि जी बजट पेश कई वई, जंहिं दौरान अपोज़िशन मेंबरनि सख़्त एहतजाज कयो आहे। इन हवाले सां असांखे वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कराची खां असांजो रिपोर्टर अल्ताफ़ चन्ना। जी अल्ताफ़, सिंध असेंबली इजलास में बजट पेश कई वई आहे, इन बाबति हुकूमती ऐं अपोज़िशन मेंबरनि जो छा चवणु आहे? जी बिल्कुल, अॼु जीअं सिंध असेंबली जो इजलास शुरू थियो त अपोज़िशन अॻवान अली मादिल शेख स्पीकर खां सवाल कयो त अॼु जी जेका बजट आहे 2021-22 वारी उहा यूनिस मेमून पेश कंदो या उनजो मुंशी, जंहिं ते स्पीकर खेसि पंहिंजी कुर्सीअ ते वेहण लाइ चयो ऐं सूबाई वज़ीर ख़ज़ाने जे सूबाई वज़ीर सैयद मुराद अली शाह खे चयो त बजट पेश कयो, जंहिं ते मुखालिफ़ धुर जे मेंबरनि स्पीकर अॻियां एहतजाज कयो ऐं नारा हया गो करप्शन गो ऐं अवाम दुश्मन बजट नामंज़ूर ऐं हुननि जेको आहे सो हिनखे ऐवान खे मच्छी मार्केट बणाए छॾियो ऐं वॾे वज़ीर खे बजट पेश करण में ॾुखियाई पेश आई, जंहिं ते मुखालिफ़ धुर जे अॻवाननि चयो त हीअ जेका बजट आहे हिन में 77 सैकड़ो वज़ीरनि मशीरनि जे लाइ बजट रखी वई आहे, जॾहिं त बाक़ी जेको आहे सो बजट उहा अवाम जे लाइ रखी वई आहे। होॾां हुकूमती धुर जे मेंबरनि जो चवणु हुयो त हिन बजट में अवाम दोस्त बजट आहे ऐं हिन बजट में अवाम खे रिलीफ ॾिनो वियो आहे ऐं जेके निजी इदारनि में कमु कंदड़ जेकी मुलाज़िम आहिनि उन्हनि खे 17,500 मां वधाए 25,000 इजरत मुक़ररु कई वई आहे ऐं पुलिस खाते जे 1 ग्रेड खां 5 ग्रेड ताईं जेकी मुलाज़िम आहिनि उन्हनि खे ज़ाती अलाउंस ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे ऐं 172 अरब सिहत खाते जे लाइ बजट रखी वई आहे, जेका गुज़िरियल साल जी भेट में 19 सैकड़ो वधीक रखी वई आहे। तालीम खाते जे लाइ 3 अरब रुपया बजट रखी वई आहे, जेका गुज़िरियल साल जी भेट में 14 सैकड़ो वधीक रखी वई आहे ऐं उन्हनि चयो त हीअ जेका बजट आहे अवाम दोस्त आहे ऐं हिन में तरक़ियाती कम जो स्कीमूं बि पिणु शामिल कयूं वयूं आहिनि ऐं अल्ताफ़, बजट में कहिड़नि शोबनि खे वधीक अहमियत ॾिनी वई ऐं इन्हनि ते केतिरी बजट रखी वई आहे? जी बजट में कहिड़नि शोबनि खे वधीक अहमियत ॾिनी वई आहे, इन्हनि ते केतिरी बजट रखी वई आहे? आवाज़ सही न पियो अचे। ठीकु आहे अल्ताफ़, तव्हांजी महिरबानी।